मीरपुर माथेले में रवासिन पारा म्युनिसिपल कमेटी इंतजामिया खिलाफ एहतजाज कयो वियो। न्यू हैदर शाह कॉलोनी जे रवासिन वकील अवैस पिताफी, हामिद अली, शाहिद हुसैन कलोड़ो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त कॉलोनीअ में रस्तनि ऐं घरनि में पाणी बीठल आहे। गंदे पाणीअ सबबि बदबू ऐं बीमारियूं पकड़ण जो ख़दशो आहे। हुननि चयो त चूंडियल नुमाइंदा वोट वठी गुम थी चुका आहिनि ऐं म्युनिसिपल कमेटी जे माहवार 2 करोड़ बजट हुअण बावजूद 5 सालनि में को बि कमु नाहे करायो वियो। ही असांजी कॉलोनी में नालियुनि जो जेको आहे कमु काफ़ी त 10 सालनि खां कोन्हे थियो। ही रोड रस्ता असां बाक़ाइदगी सां हितां ही रस्ते सां गुज़र करूं था। हिते जेको आहे ॾाढी असांखे तकलीफ़ थिए थी। ही नालियूं तव्हां ॾिसी आया हूंदव, हेॾो बि काफ़ी तव्हां जेको आहे ही ॾिसी आया हूंदव त नालियूं टुटल आहिनि। ही जेको पाणी आहे घरनि में वञे थो, ही असांजा सॼा जेको आहे कॉलोनी जा जेके ही बि बीठा आहिनि, हिननि जे घरनि में, असांजे घरनि में ही रस्तो काफ़ी अरसे खां न ठहियो आहे, न नालियूं ठहियूं आहिनि। असांखे 8-10 साल थी विया आहिनि हिन कॉलोनी में रहूं था। अॼु ताईं त माना को नाली न ठाहिण वारो आयो आहे, न को सफ़ाई करण वारो आयो आहे। ऐं रस्ता बि अञा थिए था, अञा बग़ैर बारिश जे आयो। जॾहिं मौसम बारिश जी अचे पोइ असांजी हालत ॾिसो, असांजा ॿारड़ा स्कूल नथा वञी सघनि, नौकिरियुनि वारा नौकिरियुनि ते नथा वञी सघनि। इन खां वधीक ॿिया ऐं बुनियादी ॻाल्हियूं आहिनि, जेके बुनियादी असांजा हक़ आहिनि उहे असांजा कोन था मिलनि। इलेक्शन वारनि ॾींहंनि में सिर्फ़ु 5 साले वॾेरा बि ईंदा आहिनि, सियासतदान बि ईंदा आहिनि, हर शइ पुछी वेंदा आहिनि, बाबा वोट ॾियो, कामयाबु थिया त तव्हांजी रोड ठही वेंदा, पर अञा ताईं थियो कुझु कोन्हे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।